कोडे जी रिपोर्ट मोहम्मद इसहाक गोपांग। कोडे जी में अॼु नाले वारे सीनियर एडवोकेट ऐं लीगल कमेटी जे चेयरमैन मोहतरम जनाब मोहम्मद रज़ा सूमरो साहब जी तरफ़ां कोडे जी जे सीनियर सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग जे जनम ॾींहं जे मौक़े ते सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग साहब जो शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं सीनियर एडवोकेट मोहम्मद रज़ा सूमरो साहब सिंध सहाफ़ी संगत तालका कोडे जी जे सदर मंजूर हुसैन गोपांग, लाला फजल बुख्ती, इलाही बख्श बुख्ती, मोहम्मद इसहाक गोपांग, आसिफ राजपूत, इरशाद अली बुर्दी, जावेद अली गोपांग, अली शेर खान गोपांग ऐं कोट बंगलू जो कारोबारी शख्सियत चाचा अनवर खान खोखर सां गॾु सिंध सहाफ़ी संगत तालका कोडे जी जे ऑफिस पहुची सालगिरह जो केक काटियो ऐं सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो। उन मौक़े ते शहरनि तोड़े सहाफ़िन वॾी अंग में शिरकत कई ऐं संदसि लाइ नेक ख्वाहिशुनि लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते एडवोकेट मोहम्मद रज़ा सूमरो साहब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग मुंहिंजो हिकु बहितरीन दोस्त आहे। मूं हमेशह पंहिंजे भाइरनि जीअं ॾिसंदो आहे छो जो सहाफ़ी दोस्त त घणा ई आहिनि पर मूंखे संदसि जे कारकर्दगी ते फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग कॾहिं बि पंहिंजे कलम जो ग़लति इस्तेमालु नाहे कयो। मूं हमेशह ॾिठो आहे त केॾो बि करप्ट ऑफिसर हुजे या को बाअसर शख़्स हुजे हुन उन खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो आहे।